मकली जो तारीख़ी क़ब्रिस्तान न रुगो सिंध जो क़दीमी पर एशिया जो वॾे में वॾो क़ब्रिस्तान पिणु आहे। 10 किलोमीटर एराज़ीअ में फहिलियल इन क़ब्रिस्तान में लॻभॻि 1 लख ताईं 400 साल पुराणा मक़बरा ऐं मज़ारूं मौजूद आहिनि। इहो क़ब्रिस्तान सिंध में समा दौर जी हुक्मरानीअ में जुड़ियो ऐं समा दौर जे नाले वारे जनरल ऐं सिंध जे हीरो दूल्ह दरिया ख़ान जी मज़ार बि इन ई क़ब्रिस्तान में मौजूद आहे। तारीख़ी माॻ हुजण करे सॼी दुनिया मां सियाह ठटे वेझो इन क़ब्रिस्तान में सियाहत, जॾहिं त आर्कियालॉजीअ जा माहिर उते तहक़ीक़ करण ईंदा रहंदा आहिनि, जंहिंजो मक़सदु सिंध जी सगारी सक़ाफ़त ऐं तारीख़ जी वधीक वज़ाहत करणु हूंदो आहे। अहिड़े ई मक़सदनि लाइ ताज़ो इटलीअ जो सियाह जोड़ो क़दीमी माॻ मकलीअ जे क़ब्रिस्तान ते तहक़ीक़ करण लाइ पहुतो, पर आर्कियालॉजी खाते जी इंतिज़ामिया ऐं पुलिस ॿिन्ही माहिरनि लाइ अहिड़ो अज़ाब बणिया जो जोड़े तहक़ीक़ अध में छॾे वापसि वञण जो फ़ैसिलो कयो आहे। इटलीअ मां तहक़ीक़ लाइ आयल इन सियाह जोड़े मिस्टर कोको ऐं संदसि साथियाणी पुलिस पारां बार बार तंग करण, तहक़ीक़ी कम में रुकावट बणिजण तोड़े आर्कियालॉजी खाते पारां को बि सहकार न करण जूं शिकायतूं कयूं वयूं। जनते नोटिस वठंदे खाते जो निगरान वज़ीर अरशद वली मोहम्मद जोड़े वटि मकली त पहुतो, पर संदसि आमद बि इंतिज़ामिया तोड़े ॿियनि अख़्तियारुनि लाइ कंहिं बि अहमियत जो सबबु न बणिजी सघी। खाते जो निगरान वज़ीर जॾहिं ॼाम निज़ाम दीन जी मज़ार ते पहुतो त उन जी मज़ार खे तालो लॻल हो, जॾहिं त उतां जो चौकीदार ई गायब हो। अधु कलाक खां वधीक वक़्त ताईं निगरान वज़ीर चौकीदार जो इंतज़ार कंदो रहियो, पर वटसि केरु न पहुतो ऐं अरशद वली मोहम्मद मजबूर थी दरवाज़े जो तालो टोड़ाए ॼाम निज़ाम दीन जी मज़ार जे अंदरें हिस्से जो जाइज़ो वरितो। निगरान वज़ीर जे दौरे दौरान इटली जे सियाह जोड़े खेसि दाहियो त आर्कियालॉजी खाते जी इंतिज़ामिया त को बि सहकार नथी करे, पर पुलिस बि असां लाइ अज़ाब बणिजी वई आहे। मिस्टर कोको ऐं संदसि साथियाणी जो चवणु हो त इंतिहाई अफ़सोस आहे त पुरअमन खिते में आसारनि खे आज़ादीअ सां घुमण ऐं तहक़ीक़ करणु नथो ॾिनो वञे। इहे महसूस करायो वञे थो त ॼण असां हिते दहशतगर्द हुजूं, जंहिं सबबु सख़्त ज़हनी दबाव जो शिकार आहियूं। इटली जे जोड़े निगरान वज़ीर खे इहो बि चयो त जेकॾहिं सूरत हाल अहिड़ी रही त पाकिस्तान जे क़दीम आसारनि ते तहक़ीक़ करण लाइ को बि परदेही सियाह न ईंदो, छो त हू बि बेज़ार थी वापसि वञण जो सोचे रहिया आहिनि। सियाह जोड़े पारां निगरान वज़ीर खे शिकायतुनि तोड़े निगरान वज़ीर पारां खेनि हर सहकार करण जूं हिदायतूं जारी करण बावजूद न आर्कियालॉजी खाते जी इंतिज़ामिया संदन लाइ मददगार बणी, न ई पुलिस अहलकारनि संदन पीछो छॾियो, जंहिंजे करे क़दीमी माहिर जोड़े पंहिंजी तहक़ीक़ जो कमु अध में छॾे वापसि वञण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त दुनिया में महिमान नवाज़ी ऐं अमन जी प्रचार कंदड़ क़ौम जे करे मशहूर धरतीअ जा माण्हू हाणे अहिड़ा बणिजी चुका आहिनि जो वटनि आयल महिमान बेज़ार थी वापसि वञण ते मजबूर थी वञनि था। आर्कियालॉजी खाते जे निगरान वज़ीर तोड़े ॿियनि अख़्तियारुनि खे इटली जे सियाह जोड़े जी इन ॻाल्हि ॾांहुं बि ध्यानु ॾियणु घुर्जे, जंहिंमें अहिड़े रवैये जे करे को बि परदेही पाकिस्तान न अचण जी चिटी ॻाल्हि ज़ाहिर कई वई आहे।